सघारो, जाठो, जाडो, सुहिणो जिस्म, पर दिल बिल्कुलु ख़ाली। अहिड़ो नस्ल जंहिं वटि ज़िंदगी जो को मक़सदु कोन्हे, हैवानी सतह जी ज़िंदगी गुज़ारे रहियो आहे, कॾहिं उस में बि सिज जी गर्मी में वेझी रहियो आहे, त समुंड जे किनारे या पंहिंजे कमरे में बत्ती जे अॻियां कॾहिं बेकार लॻड़बाज़ी जिनसी बेराहो रवि जे हरकतनि सां नचण ऐं टपण शुरू थो करे। ही माण्हू खाइनि था, ही माण्हू पीअनि था, शादियूं कनि था, ही ॿार बि ॼणीनि था ही माण्हू, ऐं पोइ मरी था वञनि। दुनिया सभु दरिया, को तारूं तंहिंमें, हिकिड़ी लहर लोभ जी, ॿियो आतशी ओड़ा, कंहिं तालबन तिया मोड़े चारियूं मकड़ियूं। ही दुनिया भी हिकिड़ो दरिया आहे, जे असीं या मच्छियुनि वांगुरु या ॿेड़ियुनि वांगुरु असीं तरूं था पिया, पोइ उन में को अणतारू आहे, को तारू आहे, कॾहिं कॾहिं त तारू उॾियो वञनि, अणतारू उॾनि ई कोन। ऐं कॾहिं कॾहिं जेको आहे सो ज़िंदगी जे सफ़र में जेके माण्हू अणतारू आहिनि उहे उॾी था वञनि। ऐं असां जंहिं दुनिया में रहूं था, उहा दुनिया हींअर हिकिड़ी नंढिड़ो हिकिड़ो ॻोठु थी वियो। ऐं उन दुनिया ते हिकिड़ी नज़र था विझूं त हीअ जेका दुनिया आहे, उन असांजो जेको नसुल आहे, जेको माना जंहिंमें ईअं सम्झो त माना ॿ टे पीढ़ियूं गॾनि, ॾाॾो भाउ, अबो भाउ, पुटु भाउ, माना ज़मानो जेके पाण हिकिड़ो चऊं, 100 साल जे अंदरि ॿ टे पीढ़ियूं 60 साल। ऐं उते जो कीअं जेको आहे नौजवान जेको आहे सो नसुल जेको आहे हिन दुनिया जे दरिया में कीअं थो लुढ़े पियो। हिकिड़ा आया न आहिनि, उन्हनि खे ॻणती कोन्हे, उन्हनि खे ख़बर बि कोन्हे जेको असीं कोई ईंदासीं हिन धरती ते। हिकिड़ा विया हलिया ऐं ॿिया वञनि पिया, ऐं जेके वञनि पिया उनजो बि ॾुखियो साथ थो निकिरे। उहो ग़ैर इत्मीनानी वारी कंडीशन में उहे माण्हू हितां वञनि पिया। ऐं बाक़ी जेको नौजवान नसुल जेको आहे चवे थो त असीं सभु कुझु आहे, उन जी सूरत हाल छा आहे? अॼु अचो इहा ॻाल्हि आऊं तव्हांखे नथो ॿुधायां, छो त असांखे पूरी ख़बर आहे कोन यूरोप में माण्हू कीअं था गुज़ारनि, हिते कीअं था गुज़ारनि, उहा पाण खे ख़बर। ऐं उनजे लाइ न को तव्हांखे ॿुधाइण जी ज़रूरत आहे, न को हर को माण्हू पंहिंजो पाण खे ॾिसे त असीं कीअं पिया गुज़ारियूं, असांजी सोसाइटी दुनिया जे दरिया मां कीअं पई लुढ़े असांजी ॿेड़ी। अॼु यूरोप जो नौजवान जे भंजा ऐं मुंझा जो शिकार, जंहिं असुखाई, परेशानी, ख़लफ़शार में फाथल आहे ऐं जंहिं जुनून ऐं जंग में फाथल आहे, पोइ तरक़ी जी आहे, आसमान ते चढ़ण जी आहे, प्यार ऐं ख़ुशी, रहम ऐं बाज खां ॾुकार। बंगला वॾा थी विया हलिया, गाॾियूं वॾियूं थी वियूं, तमामु वॾी तरक़ी थी वई हली, ऐं सुबुह शाम जेको आहे सो ॾंदण बि कनि था, उहे चढ़ा पाए बि हलनि था, सभु कुझु। ऐं बिल्कुलु जेको आहे सो जीअं यूरोप जा माण्हू कनि था, ईअं सिखी विया आहिनि सभई माण्हू। पर जेका अमुल वथ हुई जेका इंसान जी, न प्यार रहियो, न रहम रहियो, न ख़ुशी रही, न उहा बाज रही, उनखां ॾुकारजी वियो। उन जे बारे में अचो त जेको असांजे पाकिस्तान जो वॾे खां वॾो जेको नालो, पाकिस्तान जे ठहण में उनजो हथु, ऐं इस्लाम खे बि थोरो थोरो सम्झो, किथे अलाए मार खाई वियो हुयो, उन्हनि माण्हुनि ते वरी जेको आहे सो हीअ बुनियादु अॼु हिकिड़े पाक आस्थान जो। ख़ैर इहो अलॻि बहस आहे, इन ते परे ॻाल्हाईंदासीं, पर उन जूं जेके चङियूं ॻाल्हियूं थी उन्हनि खे इग्नोर न कजे। जेके बि दुनिया जा वॾा माण्हू थी गुज़रिया आहिनि, उनमें 4 काणूं हूंदियूं, पर उनमें का हिकिड़ी ॻाल्हि चङी बि हूंदी। ऐं अॼु अचो जेको आहे सो ही अलामा इक़बाल साहिब खां पुछो त संदसि शाइराणी ऐं आलमाणी अख सां कीअं थो ॾिसे हिन यूरोप खे, हिन मशरिक़ खे, हिन सॼे जेको आहे समाज खे कीअं थो ॾिसे। अलामा साहिबु लिखे थो त पंहिंजे फ़िक्र जी दुनिया में, पंहिंजे फ़िक्र जी दुनिया में ख़ुदि पंहिंजी ज़ात जे ख़िलाफ़ु विढ़ंदो रहियो आहे।
ऐं सियासी दुनिया में ॿियनि जे ख़िलाफ़ शींहं, हू न त पंहिंजी मगी ऐं सरकशी खे मुठ में करे सघियो आहे ऐं न ई दौलत ऐं ज़रपरस्ती जे हवस जी उली जेके छॾींदा आहिनि उन जी जॻह बुख जॻह थींदी आहे, जी तस्कीन जो सामान फराहम करे सघे थो। हीअ ई उहे शयूं आहिनि जेके संदसि सभिनी बुलंद मक़सदनि खे हिकु हिकु करे ख़तमु करे रहियूं आहिनि ऐं अहिड़ी कैफ़ियत पैदा करे रहियूं आहिनि जो उहो ज़िंदगी खां बेज़ार ऐं खिठु थी पियो। तव्हीं पंहिंजी सोसाइटी खे ॾिसो, हीअ अलामा इक़बाल न त बि 50-60-70 साल अॻे ही माण्हू ॻाल्हि कई हूंदी ऐं उहो माण्हू चवे थो त ज़िंदगी खां बेज़ार ऐं खिठु थी पियो आहे ऐं अखियुनि खे खेरो कंदड़ मंज़रनि में विञाए, अखियुनि खे जेके ॿाऊ करे था छॾीनि जेके मंज़र, जे अखियुनि खे खेरो कंदड़ जेके मंज़र जेके आहिनि उन्हनि में जेको आहे सो ही गुम थी थो वञे, उन्हनि में पंहिंजी ज़ात जी दुनिया खां बिल्कुलु कटे। माण्हुनि जे अंदरि जी जेका दुनिया थींदी आहे, माण्हुनि जी जेका साइकी जेका थींदी आहे, माण्हुनि जी जेका साइकोलॉजी जेका थींदी आहे, जेका माण्हू जी ज़ात जंहिंमें माण्हू ख़ुदा जो रूह जंहिंमें रहे थो, जेके मन था चओ, जेके पंहिंजो अलामा इक़बाल थो चवे त ही असांजो जेको नौजवान जेको आहे उहा जेका अंदरि जी जेका दुनिया आहे उन खां बिल्कुलु जेको आहे सो कटिजी। संदसि मुनज़म मादे परस्ती जे मैदान में संदसि सघ ऐं तवनाई ते अधरंग जो हमिलो थी चुको, जंहिंखे हक्सले जी अखि ॾखे वरितो। हक्सले बि तमामु इहो हवालो अलामा इक़बाल थो ॾिए, पंहिंजा जेके ख़ुतबा जेके हुनजा आहिनि, ख़ुतबात 117 नंबर जेको ख़ुतबात जेको आहे ऐं उन में जेको आहे इहा ॻाल्हि जेका असां अलामा इक़बाल इहा ॻाल्हि कई ऐं चवे थो त पंहिंजो अधरंग जो हमिलो, माना असांजी सोसाइटी अलाह रहम करे अधरंग इलाही असांजा दोस्त आहिनि वीचारा उन्हनि मथां गुज़रनि था पिया, ॼण त हयाती ऐं मौत जी हिकिड़ी जंग आहे। हाणे जे सोसाइटी खे अधरंग थी वियो हुजे त उन में माण्हू कीअं जेको आहे उन खां बची सघे। उन लाइ ज़रूरी आहे त जेसिताईं तव्हांजी सोसाइटी जेका आहे उहा सगारी नथी थिए, उहा सिहतमंद नथी थिए, तव्हांजो समाज सिहतमंद न थींदो। ऐं हक्सले साहिबु जेको आहे सो जेका ॻाल्हि कई आहे उन खां पोइ जेको आहे सो इहो जेको ख़ुतबो जेको आहे अलामा साहिबु जंहिं नौजवान जी रूहानी ऐं ज़हनी कैफ़ियतनि खे जेको आहे चिटो करे छॾियो, त उन कैफ़ियत ऐं हालत खां त मशरक़ जो शहज़ादो कोन बची सघियो। फ़र्ज़ु कयो जेकॾहिं इहा अलामा इक़बाल ॻाल्हि कई आहे यूरोप जे नौजवान जी, त अॼु जेको मशरक़ जो नौजवान आहे उहो बि त उन खां कोन बची सघियो आहे, छो त कम्यूनिकेशन जा आहे, कम्यूनिकेशन जो ही जेको ॼार जेको विछायल आहे, हीउ जेको तव्हांजे जेको आहे सो कन ते चढ़ियो वेठो आहे जेको, उन खां केरु बची सघे। जे कम्यूनिकेशन जे ॼार त सॼी दुनिया खे हिकिड़े वाड़े में आणे बीहारे छॾे, त थोरो कमिरो आहे हिकिड़ो, उन में 10 भारतीय हर कंहिं वटि मोबाइल आहे, हर को पंहिंजे इन खां वधीक ॿी कहिड़ी कम्यूनिकेशन थी सघे। किथे माण्हू वेठो आहे, अमेरिका में वेठो आहे, अफ्रीका में वेठो आहे, जिते वेठो आहे जेॾी महिल चाहियो तव्हां हुन सां कचहरी करे सघो था, ॻाल्हाए सघो था हुन सां। त उन बदकिस्मत नौजवान जे ॿार डीन इंज दुनिया जो आउं सम्झां थो त ॾाढो जेको आहे ख़ूबसूरत जेको आहे, हीअ जेके दुनिया जा जेके आलिम हुआ इहे इन्हनि जेके वॾियूं ॻाल्हियूं जेके इन्हनि दुनिया जे लाइ कयूं आहिनि, तव्हां ठीकु आहे असांखे बि न मञो, तव्हां असांजे शाइरनि खे बि न मञो, हीअ जेके आसमान जा लाथल जेके किताब जेके आहिनि उन्हनि खे बि तव्हां भले न मञो। ही उहे माण्हू आहिनि जिन जी सॼी ज़िंदगी जेका आहे उहा इल्म जी बारगाह में जेको आहे वक़फ़ करे छॾी, उन्हनि इहो क़ुर बि पढ़ियो, इहे सभु बाइबल बि पढ़िया, साइंस बि पढ़ी, ऐं तमामु दुनिया जा वॾा आलिम माण्हू हुआ, इहे 100 साल जे विच में इहे माण्हू हुआ। ऐं उहो डीन इंज जेको आहे सो उहो जोड जा लफ़्ज़ नकुल कंदे लिखे थो, जोड बि जेको आहे दुनिया जो वॾो आलिम थी गुज़रियो आहे। त मुंहिंजो त हीअ हाणे हिननि खां था पुछूं, असां त पहिरीं ॻाल्हि त ॾिठी न आहे, न को यूरोप ॾिठी आहे, न को मशरक़ बि घुमी सघिया आहियूं, इहो बसि मिड़ी खूह जे ॾिनल वांगुरु इहो पंहिंजो सिंध आहे, हिनखे पंहिंजी दुनिया सम्झी इन में घुमूं था पियो।
ही लिखे थो त ही नौजवान ज़िंदगी जी छा राह ते बेमक़सद हलंदो रहे। ही नौजवान माना ही यूरोप जा माण्हू ॻाल्हि था कनि, माना अलामा इक़बाल जेको आहे सो उन कोट कयो, उन जेको आहे सो डीन इंज खे, उन जेको आहे सो जोट खे जेको आहे सो कोट कयो। हाणे सभई माण्हू ॾिसो न कीअं इन्हनि सभई माण्हुनि इंसान ज़ात जे खे बचाइण जे लाइ या इंसान ज़ात जी जेका नब्ज़ आहे उन्हनि ते हिननि माण्हुनि जो हथु हो त ही माण्हू किथे पहुता आहिनि, तव्हांजी तरक़ी असांजो कहिड़ो असरु कयो आहे। ऐं उन में हू माण्हू जेको आहे सो लिखे थो त ही माण्हू ज़िंदगी जे छा राह ते बेमक़सद हलंदो रहे थो, खेसि का बि कल कान्हे त मूंखे केॾांहुं वञा। इहा ॻाल्हि तव्हांजो शाइर, तव्हांजो ही वॾो माण्हू जेको शाह लतीफ़ इहो 250-300 साल खे ॻाल्हि करे वियो त को ॼाणा को छो केॾांहुं थी वञा, हथ करायूं आंगलियूं ॿोड़ियो सभु वञा, जे ॿियनि घर गञा मुहारीअ हो त विञायो। माना त असां खां त ज़िंदगी खसिजी वई, असां खां त हो त हलियो वियो, असां खां त मक़सदु हलियो वियो। ही माण्हू लतीफ़नि पढ़ियो या न पढ़ियो न, पर उहा साॻी ॻाल्हि लतीफ़ अॻे जेको आहे सो करे वियो हलियो। ऐं जेकॾहिं ॻाल्हि टेली थिए थी ऐं तव्हांखे वणे थी, ॻाल्हि सही आहे त घटि में घटि उन ॻाल्हि खे सम्झण जी कोशिशि करियो त असांखे हीअ जेका ॿुॾंदड़ ॿेड़ी जेका असांजी जेका तहज़ीब जी उनखे असीं बचाए सघूं। ऐं हीअ सफ़र जो हीअ जेको सफ़र आहे ज़िंदगी जो, इहो हिन अख़्तियार छो कयो कि इन जी बि हुनखे ख़बर, का ख़बर कोन्हे त केॾांहुं थो वञा, किथां आयो आहियां, कहिड़ो ज़िंदगी जो मक़सदु आहे। न ई संदसि को अक़ीदो, न ई संदसि को अक़ीदो आहे, न ई ज़िंदगी जो को ज़ाब्तो आहे, न ई को ज़िंदगी जो को डिसिप्लिन आहे, जंहिंखे असीं चवंदा आहियूं न हुनजो को क़िबलो, न हुनजो ख़ुदा हुनजो, न मयार ऐं न ई को क़दुरु। ही फॉल ऑफ आइडल्स जेको किताबु आहे हिनजो, उनजे जेको आहे पेज नंबर 236 ते जेको आहे तव्हां ही पढ़ी सघो था। ऐं लतीफ़ साईं इहा ॻाल्हि अॻे ई करे वियो, ॿियनि घर गञा मुहारीअ हो त विञायो। जोट जेकी कुझु यूरोप लाइ चए, इहा साॻी ॻाल्हि अमेरिका लाइ लेविस मेमफोर्ड, ॾाढा ॾुखिया नाला हिननि जा, पर माण्हू तमामु वॾा कमाता माण्हू, ॾाढा वॾा आलिम, दुनिया जा आलिम माण्हू। ही मोहतरम लेविस मेमफोर्ड चवे थो त अमेरिका में असां हिकु नओं नस्ल पैदा कयो। माना इहा अहिड़ी ॻाल्हि आहे जेका आउं नथो करे, पाकिस्तान जो माण्हू कोन थो करे। माना इहा ॻाल्हि करे थो अमेरिका जो हेॾो वॾो माण्हू मेमफोर्ड साहिबु ॻाल्हि थो करे त अमेरिका में असां हिकु नओं नस्ल पैदा कयो आहे, सघारो, जाठो, जाॾो, सुहिणो जिस्म, पर दिलि बिल्कुलु ख़ाली। अहिड़ो नस्ल जंहिं वटि ज़िंदगी जो को मक़सदु कोन्हे। हीउ सुधरियल जानवर मेमफोर्ड साहिब तो चवे थी, सुधरियल जानवर जेको आहे हैवानी सतह जी ज़िंदगी गुज़ारे रहियो, हैवानी सतह जी ज़िंदगी गुज़ारे रहियो आहे। कॾहिं उस में बि, सिज जी गर्मी में वेझी रहियो आहे, त समुंड जे किनारे या पंहिंजे कमरे में बत्ती जे अॻियां कॾहिं बेकार लगनबाज़ी, जिनसी बेराहो रवि जे हरकतनि सां नचण ऐं टपण शुरू थो करे। चई पंहिंजे लिबास जे बारे में ॾाढा मोहतात, पर इहो एहतियात रुॻो फैशन जी पाबंदी जे करे हूंदो। ही माण्हू खाइनि था, ही माण्हू पीअनि था, शादियूं कनि था, ही ॿार बि ॼणीनि था ही माण्हू, ऐं पोइ मरी था वञनि। इहा ॻाल्हि मेमफोर्ड साहिब थो चवे, जे अहिड़ी ज़िंदगी गुज़ारे जेकॾहिं को कामयाबु आहे त हैवानी ख़ुशी ऐं लज़त जे करे। माना जेका ज़िंदगी जो मक़सदु इहो ई जेकॾहिं वञी रहियो आहे त पोइ ही साहिबु चवे थो त इहा हैवानी ख़ुशी आहे जेका सा लज़त आहे, ज़रूरत आहे या उब अखियुनि पियो ॾिसिजे। माना ही ॿुधाए पियो जेको ज़िंदगी जेका आहे तव्हां गुज़ारियो पिया, उहा ज़िंदगी जेका आहे उहा कीअं पिया गुज़ारियो, ज़िंदगी जो मक़सदु छा, उहा ॻाल्हि तव्हां खां विसरी वई। पर जे नाकाम आहे त हसद,
ख़ौफ़ ऐं परेशानी जेका हैवानी सिट ऐं हैवानी तस्कीन खां सवाइ खेनि हर क़िस्म जी ज़िंदगी खां नफ़रत। माना हैवानी सिट ऐं हैवानी तस्कीन खां सवाइ खेनि हर क़िस्म जी ज़िंदगी खां नफ़रत आहे। खेनि उन हैवानी लज़तनि ऐं मज़नि खां जे महरूम करे छॾिजे। अॼु जे नौजवान जे लाइ ममफोर्ड साहब ही 50-60 साल अॻे जी ॻाल्हि थो करे, चवे थो जेकॾहिं इन्हनि माण्हुनि खां इहो शराब खसे छॾिजे, क्लब इन्हनि खां खसे छॾिजनि, हाणे त इन करोना इन्हनि खां खसे छॾिया। हीअ ॻाल्हि त तमामु घणो अॻे ही माण्हू करे विया आहिनि, हाणे त उन खां ॻाल्हि अलाए केतिरो अॻिते चढ़ी वई आहे। ही साहब थो लिखे त इन हैवानी लज़तुनि मज़नि खां जे महरूम करे छॾिजे त संदन जीअण जंजाल बणिजी वञे, अधु मोल जॾहिं कम में रुधल ऐं अधु ज़िंदा जॾहिं कम खां लथल। असां पंहिंजे नज़र खे ॾिसूं त उहो नस्ल जेको आहे उनजी कहिड़ी कैफ़ियत, छा अहिड़ी हालत थी आहे जेका यूरोप जे माण्हुनि जी 100 साल अॻु में थी या 50 साल अॻु में थी हुई। हींअर असांजे नौजवान जी सूरत हाल छा, माना चए थो अधु ज़िंदा अधु मोल ऐं अधु ज़िंदा जॾहिं कम खां लथल आहिनि। इहो आहे संदन ज़िंदगी जो माल मता। हर शहर में उन क़िस्म जा माण्हू लखनि जे तइदाद में मौजूदु आहिनि। उन्हनि जे फैशन जूं निमाशगाहूं, राति जा क्लब अहिड़नि माण्हुनि सां सथिया पिया आहिनि, अहिड़नि माण्हुनि सां जिन जे अॻियां न इंसानी मयार ऐं न ई इंसानी मक़सद। ऐं इहा कॉन्फ्रेंस आहे जेको आहे दुनिया जे आलमनि जी, जेका हिन यूरोप जे असांजे समाज जे नौजवाननि जो जिन आहतो कयो आहे, इहा जेको आहे कंटिन्यू आहे। ऐं इहो हिनजी रिपोर्ट तव्हांखे वरी तव्हांखे ॿुधाईंदुसि। ऐं फ़िलहालु जेको आहे हिन जेका किस्त में तव्हां खां मोकिलायूं था, हीअ दुनिया जा वॾा माण्हू अॼु जी सूरत हाल नौजवान जी जॾहिं असां आहतो करे वियासीं, असांखे ज़िंदगी सम्झ में अची वेंदी। पर लतीफ़ सां हिननि माण्हुनि खे जे लाइ चवे थो त ठल्हा ॾाढा सखणा हुई जाड़ जीअं जी, माना इन्हनि जी कंडीशन लतीफ़ साईं ॿुधाए थो। अॼु जो जेको नौजवान आहे यूरोप जो थोरे मसइले उन लाइ सम्झां थो त असां हीउ वक़्तु अची वियो आहे त असांखे पंहिंजी ज़िंदगी ते खे रीचेक करणु खपे, गौर फ़िक्र करणु खपे। ऐं लतीफ़ साईं जो जेको हीउ बैक जेको आहे इन ते गौर करणु खपे त असांजो हीउ माण्हू छा था कनि, उहो त कनि था पिया, असीं छा था कयूं। असांजे अॼु इहो सुवालु आहे, किनी घुरिजे कलमो लहव लॻव लाइ। जेकर तव्हांखे को इल्मु मिलियो आहे त हाणे सोचो, किनी घुरिजे कलमो लहव लॻव लाइ, फ़िक्र सी फेराए त हमा खे हक़ चई। महिरबानी तव्हांजी जो लतीफ़ साईं जी हिन मजलिस में, हिन इल्म जी बारगाह में तव्हां मूंसां गॾु हाज़िर आहियो। वरी पाण जेको आहे कंहिं ॿी जेको आहे एपिसोड में इहा ई कॉन्फ्रेंस जे अॼु जा आलिम ऐं असांजो लतीफ़ कीअं था ॾिसनि अॼु जे नौजवान खे, असांजे समाज खे। इहो सिलसिलो आहे ऐं इहो तव्हांखे जेको आहे तव्हांजो ई जेको चैनल आहे जेको फ़क़ीर जे नाले सां अबू गोपाल ऑफिशियल, उन में वञो ऐं उते इहो सिलसिलो जेको आहे पाण शुरू कयो आहे। ऐं लतीफ़ साईं जो सॼो रिसालो जेको आहे अलाह असां छपाए सघूं अलाह न छपाए सघूं, ऐं लॻे थो त कोन, भले इहो आहे घटि में घटि ईअं आहिस्ते आहिस्ते भोगन में ईअं कचहरी कंदा कंदा तव्हांखे सॼो रिसालो तव्हांखे ॿुधाए वञो। महिरबानी तव्हांजी। ऐं ज़रूरु पंहिंजे दोस्तनि खे चओ त पंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कनि ऐं पाण बि ॾिसनि, ॿियनि दोस्तनि खे बि ॾेखारीनि। मुंहिंजो इहो मक़सदु आहे त लतीफ़ साईं तमामु घणनि माण्हुनि वटि पहुचणु खपे। ऐं लतीफ़ साईं मां हीअ जेको ॾिसो कीअं दुनिया जूं अॼु जूं ॻाल्हियूं पढ़ूं पिया, ऐं लतीफ़ कीअं एडवांस अॻे इहे साॻियूं ॻाल्हियूं कल्ह बि करे वियो आहे ऐं अॼु बि असां सां गॾु आहे। ख़ुदा तव्हांखे ख़ुशि रखे। वरी कंहिं जेको आहे ॿिए वारे जेको आहे महफ़िल में ऐं इन ई बैत सां किनी घुरिजे कलमो लहव लॻव लाइ, फ़िक्र सी फेराए त हवा खे। असां कीअं फ़िक्र सां फेरायूं त हवा खे हक़ चऊं, इन ते ॿिए वारी ॻाल्हाईंदासीं। महिरबानी तव्हांजी। ख़ुदा तव्हांखे ख़ुशि रखे। हिकु ॿिए जो ख़्यालु रखिजो। इहा ई शइ जेका असांखे बचाए सघे थी। महिरबानी तव्हांजो। ओड़े पाड़े जो ख़्यालु रखिजो, पंहिंजे बचड़नि जो, पंहिंजे वॾड़नि जो। महिरबानी तव्हांजो। ख़ुदा तव्हांखे ख़ुशि रखे।